टंडन जिया से जहया मुखां त पुजे ई नथी जो गुहारी ॾियां। अॼु अचे त कन थी ॻाढ़ा कयांसि। निभागी कीअं जाए जी घर जे कम खां गोई करे थी वञे, तूं मोटण जो नालो ई नथी वठे। तरी न करे त करे छा? ॾिसो हाणे थी अचे टिलंदी। पाणी भरण वई हुई या खाटी खणण वई है? ॿाहिरि खां पोइ मोटी आई, किथे हुई एॾो टाइम? वो चाची दरअसल रस्ते ते तोखे इहो मोर जमाल मिली वियो हूंदो, इने करे देर थी वई न। इहो बि छोरो इते तो फिरंदो वते। जी चाची छा न जेकॾहिं हाणे इन छोरे जमाल सां मिली आई न त चाचाई खे चई उफट माराईंदी साए। कन खोले या ॻाल्हि मुंहिंजी ॿुधी छॾ। हाँ जी हाँ चाची। छा जी चाची हाँ चाची? इन ॻाल्हियुनि खे छॾ। शर्म नथो अचई? दिला खड़ी आजा मन ते थी वञी बेशरम छोकरी। चाची कांवर त न कर, जमाल मुंहिंजो मंगे थो बि आ। वो तो खुदा बख्श जे इनकार खां पोइ मिटी माइटी खत्म थी वई न। हूं बि असां में इहो रिवाज कोन्हे को त न्याणियूं मंगेदे सां मिलंदियूं वतन। हाणे हल अंदर चाचा ही वेठो थई, पानी प्यारीस वञी। न जो मतलब त बंगला वारनि मां कंहिं बि शाहज़ेब खे नाहे मारियो। आखिर शाहज़ेब खे कंहिं मारियो आहे? सभिनी माण्हुनि सरदार साईं खे साख ॾिनी आहे त को बि शाहज़ेब क़त्ल में शामिल न आहे सवाइ साजिद खान जे। सरदार साईं साजिद खां साख छो न वरिती? शायदि इन करे त हू शहर में रहंदो हो ऐं शाहज़ेब जे मरण खां पोइ हू ॻोठ में आयो आहे। साजिद शहर मां अची शाहज़ेब खे मारे वरी शहर हलियो वियो हूंदो। ईअं बि थी सघे थो, ख़बर न आहे। हाशिम साजिद खान खां छो न साख वरिती? साजिद खान सरफरी जो छोकिरो आहे ऐं हुन सरदार साईं जे शान में गुस्ताखियूं कयूं आहिनि ऐं हुन केतिरा ई दफ़ा सरदार साईं ते हथियार सिधा कया आहिनि। पोइ बि हाशिम साजिद खे ज़िंदा छॾे ॾिनो। असांजा शक शेरूअ ते आहिनि। थी सघे थो त शेरूअ शाहज़ेब खे मारियो हुजे, छो त शेरूअ जी ज़ाल राजुल सरदार साईं वटि रहे थी ऐं शेरूअ ज़ाल वापसि वठण लाइ वॾा वस कया, पर सरदार साईं शेरूअ खे ज़ाल अॼु हिते वापसि न आई कई। त पोइ वारे वारे सां उन्हनि सभिनी खे खंभे खणी अचो। हाँ हिते उन्हनि सभिनी खां पुछां असांजे सरदार शाहज़ेब खे कंहिं मारियो आहे? दिलावर साईं, इन मां जेको हथ आयो तव्हांजे कदमनि में हूंदो। त पोइ देर न कयो, लॻी वञो पंहिंजे कम सां। बस बाबा साईं, घणेन शमूअ जी वकालत न कर। पुट मां तव्हां ॿिन्ही जो ठाव कराइण थो चाहियां। बाबा साईं, जेकॾहिं घोड़ो गाह सां दोस्ती कंदो त बुख मरंदो, बुख, या इहो शमू मरंदो या पोइ मां मरंदुसि। असां ॿिन्हीअ मां हिकु ज़रूर मरंदो। हाणे तुंहिंजी मर्ज़ी आहे, पुट माराई या सालो बचाई? पुट मां तव्हां ॿिन्ही खे बचाइण थो चाहियां। हींअर हालात ॾाढा ख़राब आहिनि। ॾिसी कोन थो त शाह ज़मान हींअर छितो लॻो पियो आहे। साजिद खे बि अगवा कराए छॾियो अथसि ऐं असांखे बि ख़तरो आहे। फ़िलहाल तूं चुप करे वेही रहो। वक़्तु आयो न त तव्हां ॿिन्ही जो ठाह कराए वठंदुसि। सूबेदार, अज ये शमशाद ऐं शमू वारा रहंदा या मां रहंदुसि। बहादुर खान,
शमू ऐं शमशाद बेगम के मारण वारे जज्बाती फैसले की खबर हींअर मूंखे दरिया खान ॾिनी आहे। इहो यादि रख, क़त्ल जो इरादो बि ॾोह जे ज़िमरे में थो अचे। बहादुर ॾाहो थी कानून खे हथ में न खण। चयो न बाबा साईं त तव्हां हटी परे थियो, न त मां तव्हां ते गोली हलाईंदुसि। बहादुर खान, तूं पंहिंजे पीउ ते गोली न हलाए सघंदे, पर मां तो ते गोली हलाइण में देरी न कंदुसि। हथ मथे कर। नेठ त शिकार फाथो पिंजोड़ में। तेरो इन जूं अखियूं खोल त जीअं पंहिंजो मौत पंहिंजी अखियुनि सां ॾिसे। या मूंखे पक हुई बहादुर खान त या किरियल हरकत तू ही करे सघीं थो। बराबर शमू, बराबर। जॾहिं इंसान जो मौत वेझो ईंदो आहे न त उनखे ॼाणणा ज़रूर ईंदा। अॼु तुंहिंजे मौत जो ॾींहुं मुक़ररु आहे। शमूअ जी ज़िंदगी हाणे तुंहिंजे हथ में आहे। कंहिं बि माउ जे लाल में आ ताक़त ई नाहे जो शमूअ खे हथ लाए सघे, छो त मुड़ुस त फॾो न त गप जो गुॾो। हिन गप जे गुॾे खे ही बहादुर मारींदो। बहादुर शमूआ, तुंहिंजो अॼु हिन जहान मां दाणो पाणी खत्म थी वियो आहे। तोखे त अॼु हर हाल में मरणो ई मरणो आहे। बहादुर खान, जेकॾहिं तो मूंखे मारियो न त बची तू बि न सघंदी, छो त मूं थाणे ते दरख़्वास्त ॾेई छॾी आहे। मूंखे बहादुर खान में ई खतरो आहे। मां तोखे ईअं मारींदो जो कंहिंखे बि ख़बर कान पवंदी त तुंहिंजो मौत कीअं थियो। पंहिंजे सिर जो ख़ैर गुर बहादुर खान, किथे तूं मूं जे हथां न मरी पई। शेरो, हिनखे वठी हली विहार गाॾी में त ॿाहिरि रोड ते बीहारे चाढ़ियान जे मथां गाॾी त जीअं दुनिया समझे त हिन गप जे गुॾे जी मौत एक्सीडेंट में। वाह बहादुर खान वाह, वाह जी तरकीब सोची। तोखे त सलाम आहे। वठी हलोसि। सरदार साहब, आउं हैरान आहियां। मुंहिंजे सॼे सर्विस कैरियर में एॾो पेचीदा केस न आहे आयो। राणा साहब, मां पाण परेशान आहियां। आख़िर मुंहिंजे पुट खे कंहिं क़तल कयो, कहर कंहिं कयो। सरदार साहब, खूनी भली केॾो बि चालाक हुजे, पर उहो खून करण वक़्तु का न का अहिड़ी ग़लती करे विझंदो आहे जंहिंसां हुनजी साबिती मिली सघे।
पर शाहज़ेब खे मारण वारे जी का साबिती न आहे। राणा साहब, जाइ वारदातों जगह खबर थी पे तो खूनी अकेलो हो ऐं पैदल आयो। पर हैरत आहे को माण्हू उन खूनीअ खे पकड़े न सघियो। असांखे हिन महिल ताईं जेके साबितियूं मिलियूं आहिनि उन मां इहो साबित थिए थो त कातिल ट्रेनिंग याफ़्ता आहे। ठीक है राणा साहब, असां भी कोशिश कयूं पिया, तहां भी कोशिश कयो, किथों न किथों को खड़तेल निकिरंदो। ठीक है सरदार साहब, आऊं हलां थो, कोशिश कयूं था, उम्मीद आहे त किथां न किथां सुराग जरूर मिलंदो। तो छा समझो तो बहादुर खान जी मिल्कियत का अक जी माखी आ जो एरो गैरो को बि लाहे खणी वेंदो। हाणे पढ़ कलमो ऐं अलाह खां ॾोह बख़्शरा, छो जो तुंहिंजी ज़िंदगीअ जूं हाणे चंद घड़ियूं बचियूं आहिनि। तूं घबराए न शमो, तोखां पोइ तुंहिंजी भेण शमशाद बेगम खे बि तोॾे मोकिलींदुसि, तोॾे। जिंदगी ऐं मौत खुदा जे हथ मां। बहादुर खान जे करे मां बची वियुसि त तूं न बचंदे, तोखे उफट मारे छॾींदुसि, तुंहिंजे पीउ खे बि मारींदुसि। ऐं पोइ असां भाउ भेण तव्हां जी मिल्कियत ते राज कंदासीं। राज न न शमो न, हाणे इहो तुंहिंजो ख्वाब कॾहिं बि पूरो कोन थींदो। देर न कर बहादुर खान, जल्दी कर, माण्हू अची वेंदा। शमू शमू शमू, तुसां ही हादसो कीअं पेश आयो? कत्ल? छा तोखे कहीं ॼाणी वारी गाॾी आई आहे? केरु आहे तुंहिंजो दुश्मन? ॿुधाए मूंखे, ॿुधाए, जंहिं तोखे मारण जी कोशिश कई आहे। बहादुर बहादुर। छा बहादुर खान? छा बहादुर? देखो मारो कर, इनके अस्पताल कराओ, जल्दी कर। हारे सर, हाजिर। मुझे तीन घड़ियां छो ना तू क्यों ठीक हो ना? शमू शमू शमू, विख विख दोखा कूड़ दगाऊं, विख विख दोखा कूड़ दगाऊं, कूड़ियूं वॾायूं कूड़ियूं वनाऊं, हीअ हक़ीक़त कंहिं बि न जाती
ही यह हकीकत कह बिन जाती कंडन जिया से जहयाती। रशू साजिद ऐं शमीर काॾे विया आहिनि? रस शमीर ऐं साजिद ॿेले में विया आहिनि। ॿेले में छो? रस पाण में साजिद ऐं शमीर पे ॻाल्हायो ऐं हिक ॿिए खे धाड़ेलनि जा पार पता पे ॾिननि ऐं जिन धाड़ेलनि साजिद खे अॻवा कयो न शमीर उन्हनि खे ॻोल्हण वियो आहे। ॿई बेवकूफ़ आहिनि। छा धाड़ेल उते वेठा हूंदा? बरदार बंगुल का भी चालाकी कई थी न बात वारियूं गोलियूं ठोकींदोसांइ। शाह ज़मान जो अञा पेट नाहे भरियो छा? या अञा का कसर रहियल अथसि जेकी तव्हां पूरी करण आया हो? ए हाणे ठहियो वधीक ॻियाड़ी न हण। जेको पुछाए हुनजो जवाब ॾे। इहो ॿुधाए साजिद ऐं शमीर किथे आहिनि? उहे ॿई हिते न आहिनि, कराची हलिया विया आहिनि। बंगुल मां तो वारे पुट साजिद खे ज़िंदा कोन छॾींदुसि। तो त अञा ताईं हुन शाहज़ेब जे क़त्ल जी साख नाहे ॾिनी। दिलावर असांखे सरदार शाह ज़मान बश करे छॾियो आहे। तूं पंहिंजा नंबरड़ा नठा। शाहज़ेब खे असां नाहे मारियो, शाहज़ेब खे शेरू मारियो आहे। शेरू पंहिंजी ज़ाल जो पलांद कयो आहे। शेरू? बंगुल हा शाहज़ेब खे शेरू मारियो? हा पक्का अथई? सोरहाना जे तोखे अञा बि शक आहे असां टई तोखे साख ॾियण लाइ तयारु आहियूं त शाहज़ेब जे क़त्ल में असां न आहियूं। बंगुल हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, जेकॾहिं तो वारी ॻाल्हि कूड़ी निकिती पोइ सॼो पोस्ट सीने वारो हणंदोसांइ। पोइ छा कंदे? मारे मारे असांखे मोगो त करे छॾियो अथव, अञा छा मारींदो? मां दिलावर आहियां, दिलावर, कच्चे जो दिलावर। ठीकु आहे मां वञा थो, जांच पूरी थी वई न पोइ मां तोखे ॾिसंदुसि। अचो संगत। पाण में मरो, गरक थियो, ख़तम थियो, असांजी त जान छॾियो। विख विख दोखा कूड़ दगाऊं, विख विख दोखा कूड़ दगाऊं, कूड़ियूं वॾायूं कूड़ियूं वनाऊं, हीअ हकीकत कह बि न जाती, हीअ हकीकत कह बि न जाती, कंडन जिया से जहयाती।